जे मौत जो मंज़र ॾाढो ॾुखियो आ, ओचितो ईंदो यार, इन लाइ बणिजी होशियार, इन लाइ बणिजी होशियार। चइबा ख्याल कजां, अॼु ख़तरो आहे मतां दुश्मन हमलो करे, मजाल अथसि, मोर्चो मुंहिंजो सही आहे, हथियारनि खे तेल ॾिनल आहिनि, अचे त ख़बर पए। दुश्मन इन खां वधीक हो असांजो तयार बीठो आहे, उन जे लाइ तयारी न आहे। हिन दुश्मन जे लाइ त तयारी कयूं था, हुन दुश्मन जी परवाह न। अलाह खां दुआ त चल सम्झा था फरमाए, जे मौत जो मंज़र ॾाढो ॾुखियो आहे, ओचितो ईंदो यार, इन लाइ बणिजी होशियार। कांधी कुल्हनि ते जनाज़ो खणी पो मिटीअ जो रखंदई बार, इन लाइ बणिजी होशियार, इन लाइ बणिजी होशियार। माउ मिठीअ जे पेट जे अंदर वक्त गुज़ारी अजीब, दुनिया जे हिन फानी जिहां में आहे मिठा तू गरीब, आहे मिठा तू गरीब। मलकुल मौत बि ओचितो ईंदो, साहु कढण दिलदार, इन लाइ बणिजी होशियार। मलकुल मौत बि ओचितो ईंदो, साहु कढण दिलदार, इन लाइ बणिजी होशियार। रूह जॾहिं थो जिस्म मां निकिरे, ग़ैबी अचे आवाज़। रवायत में ईंदो आहे उहो ॿुधंदो आहे, उहो ॿुधंदो आहे जेको मरण जे क़रीब आहे, पोइ बस न हलंदो अथसि, पोइ बेवस आहे। चए रूह जॾहिं थो जिस्म मां निकिरे, ग़ैबी अचे आवाज़। काॾे वई तुंहिंजी जवानी बाना, काॾे वई अंदाज़, काॾे वई अंदाज़। काॾे वई तुंहिंजी जवानी बाना, काॾे वई अंदाज़, काॾे वई अंदाज़। कफन संदी पोशाक में हूंदे, तोड़े हुजे सरदार, इन लाइ बणिजी होशियार। कफन संदी पोशाक में हूंदे, तोड़े हुजे सरदार, इन लाइ बणिजी होशियार। कंहिंजो जवान पुटड़ो हलियो वियो, कंहिंजो गुज़ारे वियो भाउ, कंहिंजो पीउ, कंहिंजी भेण, कंहिंजी गुज़ारे वई माउ, कंहिंजी गुज़ारे वई माउ। क़बर में हिकु ॾींहुं हर को वेंदो, क़बर में हिकु ॾींहुं हर को वेंदो, रोअंदा पिया बच्चा ॿार, इन लाइ बणिजी होशियार। मौत जो मंज़र ॾाढो ॾुखियो आहे, ओचितो ईंदो यार, इन लाइ बणिजी होशियार। मुनकिर नकीर ॿई क़बर में ईंदा, थींदे ॾिसी बेचैन, एॾा खौफ़नाक हूंदा। अल्लाह जे रसूल फरमाए, वॾो उन्हनि में दाबो हूंदो, वॾो भउ हूंदो उन्हनि खां। चए मुनकिर नकीर ॿई क़बर में ईंदा, थींदे ॾिसी बेचैन। केरु थी परवर, केरु पैगंबर, कहिड़ो आहे तुंहिंजो दीन, कहिड़ो आहे तुंहिंजो दीन। कारा रंग जा खौफ़नाक मंज़र, आवाज़ कड़केदार, इन लाइ बणिजी होशियार। कारा रंग जा खौफ़नाक मंज़र, आवाज़ कड़केदार, इन लाइ बणिजी होशियार। नेक मोहम्मद क़बर जे लाइ तूं ठाहे हिते सामान, रोज़ो निमाज़ ऐं ख़ैर ख़ैरातूं राज़ी कर रहमान, राज़ी कर रहमान। सू मेरा फज़ल करे को परवर, सू मेरा फज़ल करे को परवर, अमल ते नाहे एतबार, इन लाइ बणिजी होशियार। कुरान शरीफ में अल्लाह से फरमायो आहे त केतिरा अहिड़ा माण्हू हूंदा आख़िरत में जन्नत जहन्नम में भी अल्लाह ताला हिक बे के ॾेखारींदो। ये अल्लाह जी मर्ज़ी आहे, जेॾी महिल ॾेखारे। ॾिसो हुननि जो मंदर हो कीअं बाहि में सड़नि था, तव्हां ॾिसो कीअं मज़े में जन्नत में वेठा हो। ॾिसंदा हिक बे के, विच ते पोइ
कीअं अल्लाह ताला उन्हनि खे ॾेखारींदो छा शीशे जो कुझु बि कीअं हूंदो पर ॾिसंदासीं अलाह ॼाणो इहा शइ ॾुखी कान्हे पोइ हेॾो वारा जो ॾिसंदा हो त चङो माण्हू दुनिया में त असां चङो सम्झंदासीं रड़ करे चवंदसि त एॾे छा थी एॾे तूं कीअं तूं त भलो हुई तूं एॾे जहनम में कीअं क़ुरान तो चए त पहिरीं दाह उहो जहनम में सड़ण वारो कंदो त दुनिया में मूंखे चङो सम्झंदा हो पर तव्हांखे ख़बर कान्हे पहिरीं ॻाल्हि इहा कंदो त लम नकुम मिनल मुसल्लीन जे दुनिया में मां नमाज़ न पढ़ंदो हुउसि तॾहिं अॼु हेॾे सड़ा अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला सर तव्हां ई असांखे नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए चई नेक मोहम्मद क़बर जे लाइ तूं ठाही हिते सामान रोज़ निमाज़ ख़ैर ख़ैरातूं राज़ी कर रहमान राज़ी कर रहमान सू मेरा फज़ल करे को परवर अमल ते नाहे एतबार इन लाइ बणिजी पहुश यार मौत जो मंज़र ॾाढो ॾुखियो आहे ओचितो ईंदो यार इन लाइ बणिजी पहुश यार कांधी कुल्हनि ते जनाज़ो खणी पोइ मिटीअ जो रखंदई बार इन लाइ बणिजी पहुश यार।